सियाण सभगवा सिंधी सिंधी सिणो सिणो सियाण सभगवा सिंधी बोली आहे असांजी सिंधी बोली आहे असांजी। जय झूलेलाल। असीं सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल ते मां पायल बारवानी तव्हां सभिनी सिंधियुनि जो दिलि सां स्वागत थी कयां ऐं हमेशह कंदी रहंदसि ऐं तव्हांखे शाबस ॾींदी रहंदसि कि तव्हां मुंहिंजा हेतिरा वॾा वीडियोस पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾेई करे ॾिसंदा आहियो। उहा ॻाल्हि ॿी आहे कि कॾहिं कॾहिं वीडियो जी शुरूआति ॾिसंदा आहियो, पोइ स्किप कंदा आहियो, वरी एंड ॾिसंदा आहियो, पोइ छा आहे, कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, ॾिसंदा त आहियो। इन जे लाइ तव्हां सभिनी सिंधियुनि खे सैल्यूट थी कयां। ऐं अॼु मां तव्हांखे मुलाक़ात कराईंदसि अहिड़ियुनि भेनरुनि सां जेके मां छा चवां तव्हांखे, जिन जे लाइ मां जेतिरो चवां ओतिरो घटि आहे। अचो त मुलाक़ात कयूं था। सभ खां पहिरियों असांजी प्यारी न्यारी दीदी शीला कृपलानी, जय झूलेलाल। असांजी भेण मनशा बच्चानी, जय झूलेलाल। असांजी भेण मोना पंजाबी, जय झूलेलाल। ऐं असांजी भेण शशि सचदेव, जय झूलेलाल। त हाणे हिननि जे लाइ मां जेतिरो चवां ओतिरो घटि आहे। ही पंहिंजे माना घर जूं ज़िमेदारियूं निभाइण खां पोइ पंहिंजे मंदर में वञी करे जेको पंहिंजी सेवा भाव जेके कंदा आहिनि, अचो हिननि जे ई मुंहुं ज़बानी ॿुधंदासीं हिननि जी जर्नी कीअं कहिड़े नमूने कॾहिं शुरू थी। पर शुरूआति कंदासीं कंहिं नए ढंग सां। ढोलक माना दुहिल, सिंधीअ में दुहिल चइबो आहे। जॾहिं दीदीअ जे अॻियां पियो आहे त छो न असीं पंहिंजे हिन इंटरव्यू जो सिलसिलो हिकिड़े भॼन सां शुरू कयूं। त हाणे केरु ॻाईंदो, केरु वॼाईंदो? वॼाइण वारी त असांजी दीदी जिंदाबाद। तव्हां मां अगरि केरु ॻाइणु चाहे भॼन। सतनाम साखी। गुरुदेव मिठा मन ठार, बीजा सतगुर देव राम। गुरुदेव मिठा मन ठार, बीजा सतगुर देव राम। मिया दया करो मूंते, हिक जपिया अवाजो नाम। मिया दया करो मूंते, हिक जपिया अवाजो नाम। गुरुदेव मिठा मन ठार, बीजा सतगुर माधव दास। पेरनि सां पंध करे अमरापुर धाम अचां। पेरनि सां पंध करे अमरापुर धाम अचां। पेरनि सां सचा सतगुर मातो के रोज़ ॾिसां। पेरनि सां सचा सतगुर मातो के रोज़ ॾिसां। हरे दम हथरनि सां कया, हरे दम हथरनि सां कया, तेरी सेवा मान सिखां। हरे दम हथरनि सां कया, तेरी सेवा मान सिखां। गुरुदेव मिठा मन ठार, मुंहिंजा सतगुर टेऊं राम। बोल सतगुरुदेव भगवान की जय। हाणे असीं तव्हांजे हिन भॼन में जेको सभिनी ॿुधो कि महाराज टेऊंराम जन जे बारे में ई ॿुधायो वियो आहे, त इन मंदर जी जेका शुरूआति आहे कंहिं त कई आहे, पोइ कंहिं कई आहे उहो हाणे तव्हां असांखे ॿुधायो। असांजे मंदर जी शुरूआति असांखे हिते कलकत्ते में आहियूं त असीं स्वामी टेऊंराम जी महाराज आई, पर स्वामी टेऊंराम जी महाराज जिन जेके आहिनि उन्हनि असांखे स्वामी सतगुरु स्वामी माधवदास जी महाराजनि खे अलॻि सां उन्हनि जी गदी खोले ॾिनी हुई। उनखे चयूं कि हीअ गदी तूं संभाल। उहे स्वामी माधवदास जी महाराज जेके हुआ से कलकत्ते में दादी गोपी हिकिड़ी हूंदी हुई, उन्हनि जे घर में ईंदा हुआ। पोइ उन्हनि ऐसे ऐसे करे बर्फ़ का मशीन हिते हिकिड़ो आहे प्लेस मार्कुल स्ट्रीट में, अच्छा। उनजे मथे बिल्डिंग में
हिकिड़ो नंढिड़ो ई कोठी हिकिड़ी वरितऊं, पासे में शिव जो मंदर बि ठाहियूं ऐं उते साईं जन ईंदा हुआ, अची करे उते पंहिंजो मंदरु ऐसे करे ठाहियूं। अच्छा। पोइ 6 महीना कलकत्ते में रहंदा हुआ ऐं 6 महीना वरी पोइ अजमेर में रहंदा हुआ। अच्छा अच्छा अच्छा। पोइ ऐसे थी करे पोइ न गोपी जॾहिं चोलो छॾियो त पोइ दादी नारायणी हुई, उहा सत्संग कंदी हुई। साईं जॾहिं वेंदा हली हुआ अजमेर त पोइ वरी उहा दादी नारायणी कंदी हुई। अच्छा। पोइ ऐसे करे पोइ हाणे असां उहो मंदरु दादी नारायणी बि जिन बि चोलो छॾियो, हाँ। तंहिंखां पोइ वरी उन्हनि जो पुटु दादा टीकमदास, अच्छा। उन्हनि संभालियो इहो मंदरु। अच्छा। उन्हनि वरी असांजो उहा जॻह नंढी थींदी आहे, साईं जी एॾी किरपा आहे कि जेतिरो मंदरु वठूं था संगत अञा वधे थी। बिकॉज़ इहो जेको आहे मंदरु आहे या जेकी भावना आहे उहा ॾाढी शुद्ध आहे। त जिते सच्चाई ऐं शुद्धता थींदी न, उते पाण ई बरकत पवंदी आहे। हा, उहा इहा ई ॻाल्हि आहे। त पोइ वरी असांखे लॻो कि हाणे असांखे संगत जे हिसाब सां मंदरु नंढो थो थिए। त पोइ हाणे असांजो मंदरु आहे फ्री स्कूल स्ट्रीट में, जमुना बैंकुट जे पासे में, मथे फर्स्ट फ्लोर ते असांजो मंदरु आहे। तमामु सुठो मंदरु आहे ऐं संगत बि असांजी ईंदी आहे। असीं हर छंछरु खोलींदा आहियूं, सतनारायण ऐं ॿियो चंड जे ॾींहुं असांजो मंदरु खुलंदो आहे। दादा टीकमदास हुआ तॾहिं उहो सॼो मंदरु संभालींदा, ट्रस्टी आहिनि असांजे अजमेर जा उहे बि। त हाणे उहे हाणे उन्हनि बि चोलो छॾियो, त हाणे वरी पोइ हिकिड़ा गुल भाई साहिबु आहिनि, उन्हनि जो जेको भाइटो, हाणे वरी उहे मंदर खे ॾिसंदा आहिनि ऐं असीं जेके लेडीज़ आहियूं उहे मंदर खे ॾिसंदा आहियूं, सभु मिली करे। हा, सभु मिली करे ऐं असीं पाण में उहो मंदरु संभालींदा आहियूं। त जॾहिं मंदरु संभालियो था, भॼन भाव कयो पिया, है न, पंहिंजी सेवा पिया कयो, त हाणे तव्हां खां पुछंदमि दीदी, ढोलक वॼाइण में त तमामु ज़बरदस्त आहियो, लाॾा बि सुठा ॻाईंदा हूंदव तव्हां, पक की न? घटि, पर ॻाए त वेंदा हूंदव। पर मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे कि दुहिल वॼाइणु हिकु आर्ट आहे, पर तव्हांजी सेवा भाव हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। तव्हां जॾहिं मंदर में वेंदा आहियो त तव्हां जेकी शुरूआति कई, त घर में एॾो जेको वक़्तु जेको आहे, ॾिसो घर में बि ॾींदा, मंदर में बि ॾींदा, त तव्हां इहो जेका शुरूआति कई जर्नी, जेका मंदर में वञिणो आहे एवरी सैटरडे, त कॾहिं खां शुरू कयव? कॾहिं इहो मन में तव्हांखे आयो? 2004 खां शुरू कयो। अच्छा। 1 सितंबर। अच्छा। मंदर में पूरी डेट यादि करे रखी अथव। अच्छा। 1 सितंबर 2004 में शुरू कयो। वञिणो आहे, पको करिणो आहे। अच्छा। ऐं दुख सुख ईंदो पोइ त नथो चई सघे। सही ॻाल्हि आहे। बाक़ी हूअं वेंदा हुआसीं, कॾहिं वेंदासीं, कॾहिं वेंदासीं। बिल्कुलु। पर मेन 2004 खां शुरूआति कयव पंहिंजी जर्नी मंदर में वञिणो। त तव्हां जॾहिं वेंदा हुआ पहिरियों तव्हांजी का कुझु सेवा मिलियल हुई कि तव्हांखे इहा सेवा करणी आहे, कि बसि तव्हां जीअं ॿिया सभु सेवादारी ईंदा आहिनि, सत्संगी ईंदा आहिनि, भाव भॼन पंहिंजो ॿुधंदा आहिनि, इंजॉय कंदा आहिनि, हली वेंदा आहिनि, कि तव्हांखे कुझु सेवा बि मिली कि तव्हांखे इहा सेवा करणी आहे हुते मंदर में? असांजी शेवा चङी सुठी मिली। ॿार नंढा हुआ। हा। उहो गुप्त शेवा आहे। अच्छा। वेही करे शेवा करे। हा। ॿार स्कूल वेंदा हुआ। असां गुप्त हुआ। शांता हूंदी, शांता भाभी हूंदी, माया हूंदी, माया भाभी हूंदी, ऐं जयश्री भाभी हुई, कांता भाभी। उहा गुप्त हूंदी शेवा, मूंखे ॾींदी, मां उहो गुप्त करे मुंहिंजो घोटु वरी ॾेई ईंदो। अच्छा, सम्झी वियसि मां। माना सेवाऊं त घणनि ई तरीक़नि जूं आहिनि, हा न। मंदर में ॿुधो आहे कि भई तव्हां जॾहिं कुझु बि प्रोग्राम कंदा आहियो त घणेई भेनरूं भई जॾहिं कुझु प्रसाद ॾियो था पिया, वरी प्लेटूं, कोप, बसियूं, थालियूं, चमचा, उहे बि सफ़ा करणा था पवनि, है न, बर्तन, त चुपचाप करे घणेई भेनरूं उहे बि कमु पियूं करनि। सेवा आहे, इहा हिकिड़ी सेवा आहे। के माण्हू पंहिंजे फिनेंशियली पंहिंजो रुपया पैसा ॾेई करे हेल्प कंदा आहिनि, के माण्हू ॿी सेवा कंदा आहिनि, पर सेवा आहे। पर कॾहिं अगरि केरु माण्हू डोनेशन ॾियण थो अचे थो, तव्हां घुरंदा आहियो कि उहा उनजी श्रद्धा आहे? न, असांजे साईं जन जी मना थियल आहे। तव्हांजे साईं जन जी मना थियल आहे? असांजा साईं जन चवंदा हुआ कि कॾहिं बि कहिड़ो बि मेला मचनि था, कुझु बि कनि था, या कहिड़ो बि असीं फंक्शन कयूं था, त असीं कंहिंखां बि घुरंदासीं कोन। बिल्कुलु। जेको श्रद्धालु अची पंहिंजे श्रद्धा सां ॾिए थो त पोइ ठीकु आहे, असीं न कोन कंदा आहियूं, असीं वठंदा आहियूं, एक्सेप्ट कंदा आहियूं, पर असीं कॾहिं बि कंहिंखां घुरंदा कोन आहियूं कि असांजो हीउ फंक्शन आहे, असांखे डोनेशन ॾियो। बिल्कुलु। साईं असांजे दर ते एॾी कृपा, अहिड़ा भंडारा भरियल आहिनि,
त पाण जेको बि फंक्शन कंदा आहियूं त एतिरो असांखे पंहिंजो पाण ई मिलंदो आहे जो सभु उन में ई समेटिजी वेंदी आहे। हर का ॻाल्हि पाण सुठो ई थींदो आहे, पर गुरूअ जी महिर सां असीं कॾहिं बि कंहिंखे विया कोन आहियूं की असांखे इहा शइ। हाणे जेके जीअं तव्हां ॻाल्हि कई, तव्हां बि ॾाढा इन्वॉल्व आहियो, मां तव्हांखे घणी दफ़ा ॾिठो आहे, त तव्हांखे जेको आहे ट्रस्टी जेके आहिनि मंदर जा, कुझु अहिड़ा नाला तव्हांखे ख़बर आहिनि जेके शुरूआत में जिन शुरू कयो? दादा टिकमदास हुआ हा पहिरीं। हा मां जॾहिं खां आई आहियां तॾहिं मूं दादा टिकमदास खे ई ॾिठो आहे। अच्छा, उन खां पोइ जीअं हाणे पई आहिनि। अच्छा, उन्हनि जो पूरो नालो ॿुधाईंदा त सुठो थींदो। गुल बैरू नानी जेके असांजे समाज जा हिकिड़ा वॾा हर्ता कर्ता बि आहिनि, सभु सुञाणनि, चङी सिंधी सुञाणनि उन्हनि खे न। सुठी ॻाल्हि आहे की असांजे समाज जा माण्हू केतिरी सेवा करे रहिया आहिनि। तव्हां त दुकान जी सेवा बि कंदा आहियो, पंहिंजे घोट राजा खे हेल्प कंदा आहियो शॉप में, पोइ एतिरो वक़्तु वरी कीअं था कढो पिया? इहा बि सेवा गुरुनि ॾिनी आहे। हा, गुरुनि सेवा ॾिनी आहे त उहे पाण ई पंहिंजो समय कढी करे पाण वटि मूंखे छिके वठंदा आहिनि, त पोइ मां हली वेंदी आहियां पंहिंजे हुते साईं वटि। सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। त हाणे तव्हां सिर्फ़ु हाउस वाइफ की तव्हांजो बि कुझु? न, पहिरीं हुअसि, पहिरीं मां पंहिंजे घोट खे हेल्प कंदी हुअसि, पर हाणे मां हाउस वाइफ आहे। हाणे थोरो कमु चेंज कयोसीं। अच्छा, हाणे मां बट तव्हां ख़ुशि आहियो की तव्हांखे मंदर में वञिणो आहे, भॼन भाव बि करिणो आहे, घणनि ई माण्हुनि सां बि मिलणो आहे? एक्चुअली ख़बर अथव, इहा हिकिड़ी, जॾहिं असीं मंदर में वञूं था तॾहिं असीं माण्हुनि सां बि मिलूं था, केतिरनि माण्हुनि सां असां मिलूं था, ऐं घणनि ई माण्हुनि जी सुञाणप ख़बर थी पए। सभई हिक ॿिए खे न सुञाणंदा आहिनि, हा न। वेंदे वेंदे घणनि ई ॻाल्हि, जीअं मूंखे ख़बर त घणनि ई माण्हुनि जी ख़बर कोन आहे अञा बि, कूड़ छो ॻाल्हायां, पर मां किथे किथे जॾहिं नयनि जॻहियुनि में वेंदी आहियां त मूंखे ख़ुदि ख़बरूं पवंदियूं आहिनि की भई केरु आहिनि, किथे रहंदा आहिनि। त मंदर में जेके ॿिया अचनि था माण्हू, श्रद्धा भाव रखी करे जेको तव्हां कंदा आहियो, सुखमनी जो पाठ कंदा आहियो, हा न? त सुखमनी जो जेको पाठ आहे, जेको ज्ञान आहे सुखमनी, छा सभिनी खे उनजी मीनिंग ख़बर हूंदी? जेके अचनि था, मां उन्हनि जी ॻाल्हि कई। सभिनी खे त ख़बर कोन हूंदी आहे। सुखमनी एक्चुअली में त ॾिठो वञे त माना माण्हू जेको पढ़े थो, हा, त अगरि मीनिंग सां सुखमनी माण्हू पढ़े थो त ठीकु आहे, पर हाणे जेकॾहिं माण्हू ईअं ई पढ़े थो त सभिनी खे ख़बर आहे की सुखमनी जो पाठ करण सां सुख जो सागर आहे सुखमनी। ॿुधायो केॾो सुठो नालो आहे। जॾहिं मां इहो थी ॿुधी करे ॾाढी मूंखे सुठी ॻाल्हि लॻी की सुख जो सागर आहे। मां उहो ई थी चवणु चाहियां, जेके सेवादारी, सभु सेवादारी आहिनि जेके मंदर में अचनि था, राइट? त जेके अचनि था, जॾहिं सुखमनी साहिब जो जेको पाठ पढ़नि था, त उनजो जेको ज्ञान आहे, छा सभिनी खे पूरो कोन्हे? पूरो कोन्हे, पर सभिनी खे इहा ई ॻाल्हि ख़बर आहे की भई अगरि जे असीं सुखमनी जो पाठ करायूं था त असांखे सुख मिले थो ऐं ॿुधण सां ख़ुशी थिए थी। कहिड़ी बि मन जूं मुरादूं हूंदियूं आहिनि, का मन जी आशा हूंदी आहे, उहा पूरी थी आहे, त पहिरीं सभु कुझु चवंदा मां सुखमनी जो पाठ थो अची करे करायां। पर इहो जेको सुखमनी जो पाठ आहे, इहो सुख जो सागर आहे, पर कंहिं शुरू कयो? ईअं कुझु आहे, कुझु रोशनी विझी सघो था? इहो त गुरु नानक जो आहे। हा, त ज्ञान ॾियो असांखे, हेॾो हेतिरियूं ॻाल्हियूं तव्हांखे ख़बर आहिनि, ॿुधायो असांखे। इहो गुरु नानक जी सुखमनी आहे। अच्छा, त असांजे मंदर में गुरु ग्रंथ साहिब बि रखियल आहिनि, अमरापुर वाणी बि रखियल आहे। बिल्कुलु। त इन कारण असीं सुखमनी जो पाठ बि मंदर में कराए, अगरि केरु कराइणु चाहे थो त असीं कंदा आहियूं। बाक़ी त हाणे आहे त असांजी अमरापुर वाणी। हा, पर जॾहिं तव्हां मंदर में, हाणे अॼु सपोज़ अॼु सैटरडे आहे, छंछर जो ॾींहुं आहे, सभिनी खे ख़बर आहे की हाणे घणेई ईंदा सत्संगी, अची सत्संग ॿुधंदा, त शुरूआत तव्हां कहिड़े ॻाल्हि खां कंदा आहियो? माना सुखमनी पाठ सां शुरूआत कंदा आहियो? न, सुखमनी पाठ न। असांजे मंदर में शुरूआत जेका थींदी आहे, असीं पहिरीं असांजी प्रार्थना आहे सतनाम साखी जी, उहा सतनाम साखी जी प्रार्थना आहे, ऐं ॿियो आशावंदी गुरुतोदर इहो चवंदा आहियूं। तंहिंखां पोइ असांजी अमरापुर वाणी रखियल आहे। असीं अमरापुर वाणी पढ़ंदा आहियूं, 15-20 मिंट पढ़ी। अमरापुर वाणी असांजो इहो छा आहे? ग्रंथ? हा, मूंखे सम्झणो आहे, इहो ग्रंथ आहे। हा, जीअं गुरु ग्रंथ साहिब आहे न, तीअं असांजो अमरापुर जेको वाणी आहे उहा ग्रंथ आहे। अच्छा, उन ग्रंथ खे असीं 15-20 मिंट पढ़ंदा आहियूं। जेको साईं टेऊंराम महाराज ख़ुदि लिखियो आहे। ख़ुदि लिखियो आहे उहो?
साईं टेऊंराम महाराज ख़ुदि लिखियो आहे। अच्छा, त उहो त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, जी। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे की ख़ुदि लिखी विया आहिनि, हीअ त ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। मां तव्हांखां हिकिड़ो सुवाल थी पुछणु चाहियां कि जेको डोडो ऐं चटनी हिन मंदर में मां वेंदी आहियां न, मूंखे मिलंदो आहे कॾहिं कॾहिं, हा न? हा हा मिलंदो आहे, मां पर जॾहिं वई मूंखे मिलियो आहे। त इहो छो विराईंदा आहियो? कुझु न मथां कुझु कारण? हा, इहो साईं जॾहिं पाकिस्तान में रहंदा हुआ न, हा त उते तमामु गर्मी हूंदी हुई, लुक लॻंदी हुई, छो जो उन्हनि रेती जे मथां उन्हनि पंहिंजो आश्रम ठाहियो। बिल्कुलु रेती हुई सॼी, माने गर्मी में तव्हां सभु। हाणे तव्हां खां हिकिड़ो, जॾहिं तव्हां हेॾो ॿुधाई ॻाल्हि कि ग्रंथ साहिबु जेको कहिड़ो नालो चयव तव्हां हाणे? अमरापुर मां, उहो बि साईं जन लिखियो। हाणे तव्हां खां हिकिड़ो ॿियो सुवाल थी पुछां पई कि मां घणेई दफ़ा न मंदर में आई आहियां, पोइ मूंखे बि मिलियो अथव प्रसाद डोडो चटणी, मूंखे ॾाढो वणंदो आहे, एॾो टेस्टी लॻंदो आहे। चवंदी आहियां कंहिं ठाहियो, हुन खां पुछंदमि भई कीअं ठाहिजे, त उनजे पुठियां कुझु कारण आहे कि भई उहो विराईंदा आहियो? हा, जॾहिं साईं जॾहिं पाकिस्तान में रहंदा हुआ, हा, त उते उन्हनि रेती जे मथां पंहिंजो आश्रम ठाहियो। अच्छा, रेती ते। रेतीअ त ते? हाणे उते तव्हां सम्झी सघो था गर्मी में रेती केॾी तपजी वेंदी हुई, हा त उन तपत में जेके सभु शिष्य उन्हनि जा वेंदा हुआ, हा त उते गर्मी केॾी हूंदी हुई, त हू न बसर विझी करे चटनी ठाहींदा हुआ कि भई जीअं असांजा शिष्य ही सभु खाई वञनि। ऐं उन टाइम ते डोडो त हूंदो ई हो, जुअर जो या बाजरी जो हा डोडो थींदो, हा त उन सां उहे चटनी ॾींदा हुआ, त सभु खाई करे वेंदा हुआ। तॾहिं खां वठी सदाईं जेके बि शिष्य आहिनि सभु डोडो चटनी ठाहींदा आहिनि हर छंछर ते असांजो दरबार में, चाहे असांजी कलकत्ते जी दरबार हुजे या किथे जी बि दरबार हुजे, माने जिते साईं टेऊंराम महाराज जो आश्रम आहे, उन में डोडो चटनी कंपलसरी आहे। माना साईं जन बि शौक़ सां खाईंदा हूंदा कि न? लूअ जे करे उते थींदो भई जीअं लू लॻे थो न, हा बसर वारी चटनी बस बस, पर माना साईं जन बि सुठे नमूने खाईंदा हुआ, तॾहिं त अॼु असां बि खाऊं पिया, राइट? अॼु उन्हनि जी उहा जेका शुरू थियल संतनि जी शुरू थियल जेका चवंदा आहिनि न हिकिड़ो पाथ, असां उन ते हलूं पिया, ॾाढी सुठी। असांजो हिन ते हिकिड़ो भॼन बि ठाहियो, उहो आया भॼन आया आहिनि त ॻायो, पोइ वेठा छो आहियूं, डोडे चटनी जे मथां असांखे हाणे भॼन बि ॿुधणो आहे। केरु थो ॻाए? तव्हां ॻायो हाणे। हाय हिकिड़ी लाइन जो डोडो चटणी खाए सो भागन वारो आए, सो नसीबन वारो आए, डोडो चटणी खाए भागन वारो आए, वो त भागन वारो आए, वारो आए, बन वारो आए। ॾिसो जेकी यानी साईं जन जे हिकु हिकु जोड़ियल ठहियल ॻाल्हि सां तव्हांजा भॼन बि जोड़ियल आहिनि, हा न? हाणे कुझु अहिड़ी का यादगिरी साईं जन जी तव्हां मां केर बि मूंखे केरु ॿुधाए सघे थो कि साईं जन जॾहिं आया हुआ हिन मंदर में तव्हांजे, त पोइ उन्हनि अची करे तव्हांखे ॾिसी करे कुझु अहिड़ी शाबाशी ॾिनी कि मुंहिंजा जेके सेवादारी आहिनि केतिरो सुठो कमु करे रहिया आहिनि, अहिड़ी का यादगिरी कंहिंखे आहे? हाणे वठूं था हिकु नंढड़ी ब्रेक ऐं पीऊं था चांहि। खणो तव्हांखे ॾिसणु अचे पियो न मगे ते छा लिखियलु आहे? असीं सिंधी नंबर 1। स्वामी टेऊंराम महाराज त सिंध में ई हुआ। अच्छा, असां त तॾहिं ॼावा बि न हुआसीं। तंहिंखां पोइ स्वामी सर्वानंद महाराज हुआ। अच्छा, उन्हनि बि कलकत्ते में माने अञा ही मंदिर कान ठहियो हो, न ठहियो। जॾहिं स्वामी सर्वानंद महाराज ईंदा हुआ त हिकिड़ी हुई ज्योति, अच्छा, उन जे घर अची करे सत्संग कंदा हुआ। अच्छा, कलकत्ते में चाहे लखनऊ में चाहे जिते बि वेंदा हुआ उते सत्संग कंदा। अच्छा, पर हिते जॾहिं कलकत्ते जो असांजो मंदिर ठहियो आहे, हाँ, तॾहिं स्वामी हरदास राम महाराज आया। हाँ, थोरो हिकु दफ़ो नालो अगरि वरी चओ। जॾहिं हिते कलकत्ते में आया, न नालो ॿुधायो जेको। स्वामी हरदास राम महाराज। हाँ, उन्हनि जे उहे आया, उहे हिन मंदर में आया आहिनि। उन्हनि ही मंदिर ॾिठो आहे। अच्छा, ॿियो ईंदा आहिनि असांजा स्वामी देव प्रकाश महाराज। अच्छा, जेके उल्हासनगर में रहंदा आहिनि। अच्छा, त उहे ईंदा आहिनि त कीअं लॻंदो आहे?
जॾहिं उन्हनि जे अचण खां पोइ कीअं माहौल कीअं लॻंदो आहे? मौज लॻंदी आहे। एतिरा माण्हू ईंदा आहिनि कि सॼी असांजी दरबार भरिजी भरिजी घर भुलिजी वेंदा आहियो। ऐं उद्यापन इहे हिते जेको ओपनिंग थी हुई, ही जेको मंदरु तयारु थियो नओं, त इन जी ओपनिंग बि स्वामी देव प्रकाश महाराज कई। ॿुधायो हिते बड़ौदे जा जेके स्वामी अशोक प्रकाश महाराज आहिनि उहे बि थी विया आहिनि। अच्छा। तंहिंखां पोइ हाणे हुते बड़ौदे में रहंदा आहिनि स्वामी चरणदास महाराज, उहे बि ईंदा आहिनि। उहे बि ईंदा आहिनि। रिसेंटली बि थी विया आहिनि। केतिरा संत असांजे हिन कलकत्ते में आया आहिनि, मंदर में आया आहिनि, अची करे जेको असांखे दर्शन ॾिनो अथऊं, शाबस आहे। ऐं उन्हनि जी हिकिड़ी थींदी अथव रोशनी पवंदी आहे, उन्हनि जूं सुठायूं। हिकिड़ा संत ॿिया बि ईंदा आहिनि। ॿुधायो कहिड़ा? हा, कटनी मां। नालो ॿुधायो, नालो? रमेश प्रकाश महाराज। अच्छा, उहे बि ईंदा आहिनि। मौज मची हुई। हिते स्वामी माधवदास महाराज जो जनम मनायो, एतिरी मौज थी त उन्हनि जो। हुन मौज में तव्हां सभु बिज़ी थी वेंदा आहियो, पोइ घर में रोटी ठाहींदा आहियो कि न ठाहींदा आहियो? लंगर प्रसाद थींदो आहे। हाँ, उहो ई खाई पी करे बुख बि मिटिजी वेंदी आहे न। चवंदी अरे एतिरो असां एतिरो इंजॉय पिया कयूं, एतिरो असांखे दर्शन मिलिया आहिनि साईं जन जा, इन खां मथे छा खपे असांखे? ई करिणो आहे। हाँ, बिल्कुलु बिल्कुलु। ॾाढी सुबुह जो थींदो आहे सत्संग साईं जो, वरी प्रसाद सभु बांटजंदा आहिनि, वरी असां झटि में घर वेंदा आहियूं, शेवा करणी आहे। न पर पद्दू दीदी, मां थी ॿुधायां, मूंखे जेकी ख़बर पई आहे, पद्दू दीदी ऐं असांजी जयश्री आंटी मूंखे ऐं तव्हां ॿुधो आहे, टई ॼणियूं रही पवंदियूं आहिनि उते मंदर में। त इहो केतिरी वॾी सेवा आहे, राइट। पर हीअ त आहे कि भई हाणे तव्हांखे पंहिंजे घर जूं रिस्पॉन्सिबिलिटियूं घटि हूंदियूं, तॾहिं त रही था पओ न। असां जहिड़ा वरी 3-4 ॾींहं न रही पवंदा, कीअं रही सघंदासीं? वाह, इहो बि सुवाल हाणे पुछणो आहे। हाणे इहो ॿुधायो, दादा जन जो जेको तव्हांखे सपोर्ट मिलियो आहे मंदर खे खणी करे, हा न, त पोइ कीअं मिलियो? तव्हां हुनखे जॾहिं शुरूआत कई हुई मंदर में अचण लाइ, त छा सोचे करे, छा ॻाल्हायो तव्हां दादा जन? मना कोन कंदा आहिनि। भले मूंखे बुखार थींदो तॾहिं चवंदो भले तूं मंदर वञ। ॿुधो, भले चवंदो रोटी बि मूंखे न खाए, मां ॿाहिरि खाईंदसि, तूं भले मंदर वञ। त पोइ ॿुधायो, मुंहिंजे घोट जो चङो सपोर्ट आहे। मुंहिंजो घोट कहिड़ी ॻाल्हि, ऐं केरु मंदर में न रहंदो आहे त मुंहिंजो घोट बि अची मूंसां गॾु रहंदो आहे। ॿुधायो, केॾी सुठी ॻाल्हि आहे कि असांजा जेंट्स भाउर बि असांजे हिन मंदर तरफ़ केतिरी सेवा भाव रखी वेठा। ॾिठो वञे पइयो जेको थींदो आहे, छा चवंदा आहियो? तव्हांखे वधीक ईंदो ॻाल्हाइणु, तव्हां सुठा डायलॉग बि मारींदा आहियो। हा, 2 त 12, हा न, थींदो आहे न हिकिड़ो। साइकिल जा बि त 2 आहिनि न पहिया। मुंहिंजे माउ जो चयल आहे, हा, हमेशह गॾु हुजणु खपे पाण सां, जंहिंसां बि ॻाल्हाइजे कजे, सलाह सुली वठणु खपे, तॾहिं अॻियां मंदरु वधंदो। सलाह सुली सां ई मंदरु वधंदो। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। 2 त 12। ऐं तव्हां सभिनी मिली करे जहिड़े नमूने मंदर खे तव्हां ठाहे रखियो आहे, वधाए रखियो आहे, अञा बि तव्हांखे आसीसूं मिलंदियूं, ईअं वधाईंदा रहंदा। हीअ जेके भॼन तव्हां ॻाईंदा आहियो, छा कंहिं बुक लिखियो आहे कि तव्हांजा ख़ुदि जा इहे अखर आहिनि, ख़ुदि जूं इहे ठहियल सोच आहे इहे? न, इहे असांजे स्वामी टेऊंराम जिन जा ई भॼन आहिनि। पर लिखिया कंहिं आहिनि? इहे सभु असांखे जयपुर मां ऐं अजमेर मां किताब ईंदा आहिनि। अच्छा। असीं उन्हनि मां ॾिसी करे ऐं कंदा आहियूं, ऐं कुझु असांजा महात्माऊं बि ॻाईंदा आहिनि, उन्हनि जो बि ॻायल ॿुधी करे असीं ॻाईंदा आहियूं। न, पर दीदी मुंहिंजे पुछण जो इहो ई आहे, हिकिड़ो सुवालु आहे कि जेके किताब अचनि था, किथां बि था अचनि लिखियल, त कंहिं लिखिया आहिनि? उहे ज़रूरु फॉलोअर्स हूंदा, साईं जन जा फॉलोअर्स आहिनि। नाला ई उन में भॼननि में पियल ई आहिनि। हा, भई जीअं स्वामी भगत प्रकाश कुझु भॼन ठाहिया आहिनि, स्वामी माधवदास जे मुखंद जेके आहिनि भॼन, उहे आहिनि भॼन। स्वामी देव प्रकाश जा आहिनि। माना जॾहिं उहे अची ॻाईंदा हुआ त लिखंदा वेंदा, माण्हू लिखनि पिया। कवि। हाँ, अच्छा, हाँ, ॿुधल आहिनि। माधवदास बि हिकिड़ा अजमेर में हूंदा हुआ। बिल्कुलु बिल्कुलु। हाँ, भॼन ठाहींदा हुआ। त इहे कवि बि आहिनि घणेई। तंहिंखां पोइ संत बि ठाहींदा आहिनि। ॾाढी सुठी ॻाल्हि। तंहिंखां पोइ असांजी जेका अमरापुर वाणी आहे, हा, उहा त सॼो सम्झो भॼन ई भॼन आहे। तव्हां खोले ॾिसो त सभु भॼन ई आहिनि। बिल्कुलु।
त मां बि 2-3 दफ़ा कोशिशि कई आहे हा त 4-5 भॼन कढिया बि आहिनि। अच्छा कढी करे उनखे मां पंहिंजो सुर ॾियण जी कोशिशि कई बिल्कुलु त भई ही त भॼन ई आहिनि बिल्कुलु त बिल्कुलु हिननि खे कहिड़े नमूने ॻाए सघिजे थो बिल्कुलु त उहे अची था वञनि। वेरी गुड वेरी गुड। अगरि उन भॼननि खे कढी करे लिखी करे ऐं मां कढिया आहिनि हा। उन ते सुर ॾियण जी कोशिशि ज़रूरु त उहे बि थिया आहिनि। उहो इहा कोशिशि पंहिंजी हमेशह बरक़रार रखिजो। जीअं असांजी राजकुमारी दीदी बि लाॾनि में बि एक्सपर्ट आहे। कंहिंजी शादी थींदी मंगणो थींदो ॿारु ॼमंदो ॿुधंदी आहियां की भई असांजी राजकुमारी दीदी गानो ई पई ॻाए भॼन पई ॻाए लाॾो पई ॻाए। मां हाणे राजकुमारी दीदी छो थी चवां न मां छो थी चवां न मूंखे दीदी जन जो इहो नालो बि ख़बर आहे हा न राइट। त हाणे हिकिड़ो लाॾो ॻायो हिकिड़ी पैर आहे झूलेलाल जो ई थी ॻाए। हा ठीकु आहे झूलेलाल जो गानो ॻाईंदा तव्हां ठीकु आहे गानो न, ॻायो भॼन। भॼन ठीकु आहे। मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते भला पाया थी मात पीर ते ओ वासो वासा थी मात पीर ते मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते भला पाया ॻाल्हाइणो त मूंखे घणो ई कुझु आहे पर चवंदा आहिनि न वक़्त खे सलाम आहे छो जो माण्हू बि तंग न थियनि। अरे एॾो वॾो वीडियो टाइम ई कोन्हे हा न ऐं पोइ इन करे उन्हनि माण्हुनि खे शॉर्टकट बि ॾेखारिणो पवंदो आहे बिकॉज़ जीअं माण्हू असां मां तंग न थियनि। ऐं इहे असीं सिंधी नंबर 1 जेको चैनल मां ठाहियो आहे उनजे लाइ आशीर्वाद कयो 2 अखर कुझु चई वञो माण्हुनि खे कि सब्सक्राइब करनि लाइक करनि शेयर करनि। केरु चवंदो तव्हां मां तव्हां चवंदो बिल्कुलु चओ। पायल जा जेके बि प्रोग्राम्स आहिनि असांखे तमामु वणंदा आहिनि। असीं हमेशह हुनखे फॉलो कंदा आहियूं। भॻवानु कंदो साईं कंदो हुनजो अञा अॻियां वधंदो ऐं अञा जेतिरो बि असीं हुनखे दुआऊं कयूं ओतिरियूं घटि आहिनि। साईं महिर कंदुसि रहम कंदुसि अञा अॻियां वधंदी असांजा सिंधी अॻियां वधनि। बिल्कुलु सिंधियत खे हमेशह असांजो सलाम। बिल्कुलु असीं सिंधी नंबर 1 आहियूं ऐं असीं हमेशह रहंदासीं। जय झूलेलाल। जेके बि वीडियो अचनि था पायल बरवानी जा उनखे महिरबानी करे सब्सक्राइब कयो लाइक कयो ऐं शेयर कयो। थैंक यू। जय झूलेलाल। सियाणो स भगवा सिंधी सिंधी सिणो सिणो सियाणो स भगवा सिंधी